नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मंज़ूराबाद कसाई मोड़ वटि रोड हादसो। 13 वर्ष जी ॿारड़ी फौत, 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मंज़ूराबाद हादसे दौरान 13 वर्ष जी ॿारड़ी सीमा जतोई ज़ख़्मी थी पई, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू रस्ते में फौत थी वई आहे। जॾहिं त ज़ख़्मियुनि में हाशिम जतोई, इख्तियार, ॿारड़ी राबिया, रुकैया समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मंज़ूराबाद कसाई मोड़ वटि रोड हादसो। 13 वर्ष जी ॿारड़ी फौत, 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मंज़ूराबाद हादसे दौरान 13 वर्ष जी ॿारड़ी सीमा जतोई ज़ख़्मी थी पई, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू रस्ते में फौत थी वई आहे। जॾहिं त ज़ख़्मियुनि में हाशिम जतोई, इख्तियार, ॿारड़ी राबिया, रुकैया समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे।